सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवी नेटवर्क जी 16वीं सालगिरह मल्हाई पई वञे त मां पंहिंजे दिलि जी गहराइनि सां सिंध टीवी जी सॼी टीम खे मुबारकबाद पेश कयां थी ऐं दुआ थी कयां त ईअं अॻिते वधंदा रहंदो, छाकाणि त सिंध टीवी जी न्यूज़ हुजे, करंट अफेयर्स जा प्रोग्राम्स हुजनि, टॉक शोज़ हुजनि जंहिंमें असांजे सिंध जे मसइलनि खे उजागर कयो वेंदो आहे, औरतुनि जे मसइलनि खे, ॿारनि जे मसइलनि खे, ऐं न सिर्फ़ु सिंध जे प्रॉब्लम्स खे या सिंध जे इशूज़ खे उन में हाईलाइट कयो थो वञे, पर जेका इंटरनेशनली जेको कुझु थी रहियो आहे उनजी बि सुठी अकासी कई वेंदी आहे। त उहे प्रोग्राम्स ॾिसंदा आहियूं, सुठो लॻंदो आहे। ऐं न सिर्फ़ु सिंध टीवी जी न्यूज़ पर सिंध एंटरटेनमेंट जंहिंजे तरफ़ां ड्रामा ईंदा आहिनि, ॿारनि जा प्रोग्राम्स, म्यूज़िक, ऐं मूंखे ख़ासि तौर ते सिंध टीवी जे तरफ़ां जेकी डॉक्यूमेंट्रीज़ ठहंदियूं आहिनि असांजी एतिरी रिच हिस्ट्री, कल्चर, असांजी जियोग्राफी, उन जे मथां जेकी डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि उहे मां ॾिसंदी आहियां त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, ॾाढो इंजॉय कंदी आहियां मां। ऐं मां सम्झां थी त जेके हिते सिंधी फैमिलीज़ ॿाहिरनि मुल्कनि में रहनि थियूं उन जे ॿारनि लाइ तमामु ज़रूरी आहे इहे अहिड़े तरह जा प्रोग्राम्स उहे ॿार ॾिसनि त हू असांखे ख़बर पवे, असांजी नई नसल खे, त सिंध जी तारीख़, सिंध जो जेकी सकाफ़त आहे केतिरी रिच आहे। ऑल द बेस्ट सिंध टीवी।